रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन। लाड़काने ज़िले के तालके डोकरी जा रोड रस्ता गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां तबाह हाल आहिनि। उतां जा रहवासी तबाह हाल रोडनि सबबु सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त इन्हनि लिंक रोड्स जी तबाहाली सबबु वॾा खॾा पइजी चुका आहिनि ऐं सफ़र दौरान मक़ामी रहवासियुनि खे सख़्तु तकलीफ़ दरपेश अचे थी। शागिर्द परेशान आहिनि, मरीज़ परेशान आहिनि, जेके नौकरी पेशा माण्हू आहिनि, हारी हुजनि आबादगार हुजनि, सभु माण्हू परेशान आहिनि। पर उतां जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजे वोटर्स जे हाल ते को बि रहम करण लाइ तयारु न आहिनि। छा सूरत हाल आहे रोडनि रस्तनि जी, असांखे आगाह कंदो असांजो मोहन जे दड़े जो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा झत्याल। इस वक्त असी तालके डोगरी के शहर में मौजूद आहियूं, जिते ही सोनहरी रोड ते जेके असी हिन वक्त जेके ॻोठाइण सां गॾु मौजूद आहियूं, जिते ही जेको आहे तालके डोकरी जा जेके ओवरऑल जेका सूरत हाल अव्हांखे ॿुधायूं था त तक़रीबन जेके रोड रस्ता जेके आहिनि उहे तबाह थियल आहिनि। जेके लिंक रोड जेके आहिनि ॻोठनि जा जेके आहिनि उहे तबाह जो शिकार बणियल आहिनि। तालके डोकरी में 10 यूनियन काउंसिलूं आहिनि। जेकॾहिं आबादी जी ॻाल्हि कजे त तालको डोकरी जेको 2 लख खां मथे जेको ही आबादी रखंदड़ शहर आहे। ही जेको तक आहे MPA सरदार हिज़बुल्ला खान बुगियो ऐं MNA खुर्शीद अहमद जुनेजो जो ही तक आहे, जिते ही चूंडिजी आया आवाम जे वोट ते। हिन वक्त पाकिस्तान पीपल पार्टी जो जा 3 दौर जेके आहिनि उहे पूरा थियण ते आहिनि। तक़रीबन जेका 13 अगस्त जेका पाकिस्तान पीपल पार्टी जो 3 दौर बि जेको आहे पुॼाणी ते पहुचंदो। हिन वक्त पाकिस्तान पीपल पार्टी पारां डोकरी तालके खे जेको आहे त नज़र अंदाज़ करे छॾियो। हितां जा जेके शहरी आहिनि जेके आहिनि उहे तमामु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन जा जेके लिंक रोड आहिनि, जेके ॿिया मेन जेके रोड जेके मिलाईंदा आहिनि, जंहिंमें मोहन जो दड़ो आहे, ही सोनहरी जेको रोड जिते असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, ही सोनहरी रोड आहे। उहे जेको बाकराणी खे जेको ही मिलाईंदड़ जेको रोड आहे ऐं डोकरी तरफ़ जेको ही रोड जेको मिलाईंदड़ आहे, जिते ही मेन जेका आहे उते जेका इस्पताल आहे। शहरियुनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू जेके शहरी आहिनि हिन जे बारे में रोड रस्तनि जे बारे में छा चई रहिया आहिनि। ऐं अवां जेकर ॻाल्हि कजे थी त जेकॾहिं असां कोशिशि कईसीं त MPA जे जेका मौक़िफ़ साम्हूं अची वञे हा त उहा रोड रस्तनि जे बारे में, त हू हुन पाकिस्तान पीपल पार्टी तरफ़ां जेके आहिनि हिन 3 दौर में भी जेका तव्हांजी हुकूमत हुजण जे बावजूद भी जेके आहिनि कमकार जेके आहिनि उहे ज़ीरो जेके असांखे नज़र अचनि था। ऐं असां कोशिशि घणी कईसीं त MPA सां जो मौक़िफ़ जेको साम्हूं अची वञे, पर असीं 2 चकर जेके आहिनि असां राब्तो करण जी कोशिशि कईसीं त उहो जेको आहे कराची जेको आहे कंहिं कम जे लाइ उहो ज़रूरी वञणु, उहो उनजो मौक़िफ़ साम्हूं जेको न अची सघियो आहे। नाज़रीन, असांजो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा झत्याल डोकरी तालके में तबाह हाल रोडनि जे हवाले सां सूरत हाल खां आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कुझु मक़ामी रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू उन हवाले सां छा था चवनि, अचो त ॿुधो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इनामुल्ला पीरज़ादो, मां तालके डोकरी जो समाजी वर्कर आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हीअ 3 दौर आहे। 3 दौरनि में तालको बाकराणी, तालको डोकरी, पूरी सिंध, पर सिंध को छॾे करे असां तालके डोकरी ते ॻाल्हाईंदासीं त डोकरीअ में 10 यूनियन काउंसिल आहिनि। 10 यूनियन काउंसिल में मां त ईअं चवंदुसि त 95% कमु कोन थियो आहे, ज़ीरो आहे। ऐं माण्हू मुश्किलात में वकोड़ियल आहिनि। माण्हुनि खे को बि बुनियादी सहूलियत कोन्हे का। रोड रस्ता उखलियल आहिनि। ही मेन रोड आहे जे स्पॉट ते बीठा आहियूं। ही मोहन जो दड़ो आहे, तारीख़ माग आहे। मेरापुर टू डोकरी, डोकरी टू सोनहरी बगी, उन खां पोइ मोहन जो दड़े खां हसनवाण वारो रोड, उन खां पोइ बार्डर जा लिंक रोड, सॼे तालके जी भींग आहे। हिते हिननि छा कयो आहे, पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ठीका ॾिना आहिनि। उहे 5-8 ट्रकूं पथरनि जूं लाहे असां माण्हुनि खे ख़ुशि कयूं, हलिया था वञनि। तॾहिं बि असीं उन्हनि खां पुछूं था त भई हीअ छा हालत आहे, हीअ रोड कॾहिं ठहंदो, तॾहिं हू असांखे दड़को दामान ऐं पुलिस जूं मुख़्तलिफ़ नमूने धमकियूं ॾेई बस कराइनि था। साईं, बुनियादी तौर असां ही रोड त मुकमिल सालनि खां वठी तबाह आहे। 3 दौर त ठहिया, पर इन खां अॻु में बि 10 दौर जेके गुज़रिया आहिनि उन्हनि में बि कंहिं हेॾे नज़र न फिराई आहे। बाक़ी जनरली तौर तालके जा जेके बि लिंक रोड आहिनि उहे मुकमिल तौर तबाह आहिनि। उहो को बि रोड सुधरियल सही थियल न आहे, या ॿिए बि जेके तरक़ियाती कम आहिनि उहे कंहिं हद ताईं ॻोठनि में थियनि था, पर जनरली तौर जेके आहिनि उहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जा थियनि था। तंहिंजे करे असांजी घुर इहा आहे त ही रोड जेको आहे जंहिं ते बीठा आहियूं, इहो डोकरी टू सोनहरी टू वाया जेको आहे सो बाकराणी, ही मेन रोड हूंदो जेको तारीख़ में डोकरी ऐं लाड़काणे खे मिलाईंदड़ रोड हुयो। ऐं पहिरियों गाॾियूं हिन ते हलंदियूं हुयूं। जेसि ताणी एयरपोर्ट VIP रोड न ठहियो तेसि ताणी ही रोड हूंदो। पर सालनि खां वठी ही इन ई हाल में आहे ऐं बार बार मुतालबा कंदा रहिया आहियूं
त हीउ रोड ठहिरायो। ईअं हर रोड वारो, हर यूनियन काउंसिल वारो, हर शहरी मुतालबो थो करे त भई रोड ठहिरायो। डोकरी तालुके जे 10 यूसनि जा जेके बि ॻोठनि जा मुख़्तलिफ़ जेके लिंक रोड आहिनि, जेको आहे बारे खां या टाटड़ी आहे या मेरापुर आहे या जरवारनि जो रोड आहे, इहे सभु जेके रोड आहिनि उहे बिल्कुलु मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। ऐं सफ़रु जेको आहे उहो तमामु आम माण्हुनि जे लाइ ॾाढो मुश्किल थी थो पए। जेकॾहिं कंहिं सां का मजबूरी थी पए, जेकॾहिं को पेशेंट या जेको मरीज़ आहे, जेकॾहिं का औरत जी डिलीवरी वारी जेकॾहिं केस आहे, जेकॾहिं उनखे जेकॾहिं हिन रस्ते सां जेकॾहिं वठी वञिजे त उनजो रस्ते में ई जेको आहे उहो फ़ौतगी थी सघे थी जेको आहे। ऐं उन हवाले सां जेको आहे कंहिं क़िस्म जी उनखे पहुचाइण अस्पताल ताईं फर्स्ट एड ताईं पहुचाइण में ई तमामु घणियूं मुश्किलातूं अची सघनि थियूं। डोकरे जो हाल इहो आहे जो उनजा जेके बि लिंक रोड आहिनि उहे अॻे ई ठहियल त हुया कान, पर रहंदो जेके ठहियल आहे उहे बि विया लुड़ी। ऐं हींअर ताईं गवर्नमेंट का वार कान थी करे। जेके ठहियल रोड आहिनि हाईवे उन्हनि खे ड्राए वरी पिया था ठाहिनि ऐं लिंक रोडनि जी का ॻाल्हि ई कान्हे का। हीअ ॾिसो था रोड जी पोजीशन छा आहे। मां सम्झां थो त 2002 या 4 वारे दौर में ही ठहियो, जॾहिं मां फस्ट ईयर इंटर में हिते साइंस कॉलेज में पढ़ंदो हुउसि। उन दौर में असां हितां गुज़रंदा हुआसीं त उहो रोड वरी 15 साल पीपुल्स पार्टी जी मुसलसल गवर्नमेंट रही आहे त रोड ते का बि मरमत न थी आहे। नाज़रीन, डोकरी तालुके में तबाहाल रोडनि जो असां जाइज़ो वरितो पिए। हाणे हलूं था मोरे तालुके में पिणु साॻी सूरत हाल हुई, पर रियल इशूज़ में मोरे जे बुनियादी मसइलनि जे हवाले सां बार बार मामिलो उथारण खां पोइ एतिरो सो ज़रूरु थियो आहे जो उतां जी चूंडियल नुमाइंदनि, उतां जी इंतिज़ामिया तहरुक वरितो आहे ऐं शहरनि जो चवणु आहे त हिन वक़्तु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोडनि रस्तनि जी तामीर समेत मुख़्तलिफ़ स्कीमुनि ते कमु हलंदड़ आहे। छा सूरत हाल आहे, आगाह कंदो असांजो मोरे जो रिपोर्टर अयाज़ सोलंगी। वरी महिरबानी इरफान बुगियो साहब अवां जी। साहिती परगणे जो तारीख़ी शहर मोरो जेको विचोली सिंध जो अहम तरीन ऐं कारोबारी शहर पिणु आहे, जेको पंहिंजी हिते कारोबार वणिज वापार जे हिसाब सां पंहिंजी अलॻि हैसियत पिणु रखे थो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोरो शहर जे मुख्य चौक चौराहनि रोड रस्तनि जंहिंमें मेन रोड, गचेरो रोड, दादू रोड, बांदी रोड समेत आसपास जे इलाइक़नि जो आवाज़ वक़्तनि ब वक़्तु असां रियल इशूज़ प्रोग्राम समेत आवाज़ टीवी ते मुख़्तलिफ़ स्टोरीज़ कयूं। जंहिंखां पोइ अॻूणी सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पिणु नोटिस वरितो, जंहिंखां पोइ मोरे शहर जे दादू रोड खे मुकमल पेवर जे सिरुनि सां उनखे नए सिर तमीर कयो पियो वञे। जॾहिं त मेन रोड जेको हंधा हंधा पिणु उखड़िजी वियो, जंहिंजूं स्टोरीज़ हलण बाद उते पिणु हिन वक़्तु पेवर जो कमु हली रहियो आहे। मोरे जे बांदी रोड ते नेकाल जा कमु हली रहिया आहिनि। जॾहिं असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई, हुननि चयो त आवाज़ टीवी जी इंतिज़ामिया ऐं आवाज़ टीवी जे प्रोग्राम रियल इशूज़ में ख़बरूं हलण खां पोइ इंतिज़ामिया सुजाग थी पई आहे। हलंदड़ तरक़ियाती कमनि खे चेक पिणु करायो वञे। काफ़ी जाइ ते शहरनि जी इहा पिणु शिकायत रही आहे त हलंदड़ कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे, जेको पिणु बहितर अमल न आहे। असां हिन सिलसिले में शहरनि सां वधीक ॻाल्हि ॿोल पिणु कईसीं, जिन चयो त अञा बि मोरो में वधीक तरक़ियाती कमनि जी ज़रूरत आहे। बरसातुनि खां पोइ मोरो शहर जो नक्शो तब्दील थी चुको हुओ, शहर ॿाराड़ी जो ॾेख ॾियणु लॻो। नाज़रीन, मोरे जो रिपोर्टर अयाज़ सोलंगी। मोरे में हिन वक़्तु रियल इशूज़ में मामिलो उथारण खां पोइ जेके तरक़ियाती स्कीमूं शुरू थियूं आहिनि उन हवाले सां उहो आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर मक़ामी रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू छा था चवनि, अचो त ॿुधूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाऊ, जीअं त आवाज़ टीवी वक़्तनि बे वक़्तनि असांजे मोरे खे बहितरीन तरीक़े सां हर इशूज़ ते रियल इशूज़ ते बाक़ाइदो उजागर कयो आहे, जंहिंमें इरफान बुगियो ऐं भाऊ अयाज़ मोराई उनजे कावशुनि सां जेका बि निछाईंदे थी आहे उन ते फ़ौरन एक्शन वठी उन शइ खे मुकमल कयो वियो आहे। हाणे जीअं त भाऊ अयाज़ हुसैन हिन वक़्तु जेको शहर में जेको पेवर जो कमु हले पिए थो, उन जूं कावशूं आहिनि, उन जूं बहितरीन तरीक़े सां इरफान बुगे जूं जेको निशानदियूं आहिनि ऐं बहितर तरीक़े सां मां असांजे डिविज़नल सदर जेको आहे लंजार साहिबु जेको आहे ज़ियाउल हसन लंजार साहिबु की ख़ासि इनायत आहे मोरे ते, जो मोरे को बहितरीन ब्यूटिफिकेशन प्लान में आणणु पियो चाहे। रियल इशूज़ जे हवाले सां जीअं इरफान बुगियो साहिबु, अयाज़ मोराई साहिब जे हवाले सां जेको प्रोग्राम ठहियो आहे उन में जेके तरक़ियाती कम थिया आहिनि उहे स्पेशल थिया आहिनि, पर स्पेशल जे हवाले सां बि कुझु त माना कमी पेशियूं आहिनि। त मसइला वाटर पंप आहे, उनखे अञा ताईं सेटिंग न थी रही आहे, उन ते पेवर लॻायो वियो आहे अॻु में ई, उनखे सिधो अॻु में रखियो वियो आहे। पर इहो बि वरी बि मीडिया जे हवाले सां जेको कमु थियो आहे उहो सुठो थियो आहे। वॾी महिरबानी। असां आवाज़ टीवी जा थोराइता आहियूं जेके वक़्तनि बे वक़्तु अहम इशूज़ ते पंहिंजो आवाज़ु उथारींदा रहिया आहिनि ऐं आवाज़ टीवी जेको आहे बिनिस्बत ॿियनि चैनलनि जे हिकिड़ो अहम किरदारु अदा कयो आहे। ख़ुसूसन असां उन शख़्सियत खे न सारायूं त इहो हिकिड़ो ॾुखियो अमल रहंदो जेको इरफान बुगियो आहे।
रियल इशूज़ में असांजे मोरे जे तरक़ियाती कमनि लाइ ख़ुसूसी उन्हनि तमामु घणो आवाज़ बि उथारियो ऐं ॻाल्हायो ऐं यकीनन उन में वरी अहम किरदारु असांजे प्यारे दोस्त भाउ सहाफ़ी अयाज़ मोराई जो बि अहम किरदारु आहे। यकीनन जेको नेकाल जो कमु हले पियो इहो त हुकुमराननि जी जेका आहे सा ॼणो आहे अवाम खे इहे शयूं प्रोवाइड करणियूं आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते जेके कम थियनि पिया, हिकु त उन्हनि में मटीरियल जी तमामु घणी खोट आहे ऐं 2 नंबर मटीरियल यूज़ पियो थिए ऐं उनखां अलावा असां वटि नेकाल जी अशद ज़रूरत आहे जेको बरसाति में तमामु घणो नुक़सानु थियो आहे, ख़ुशूसन शहर जो, सिटीअ जो, मुख़्तलिफ़ वार्डनि जो। नेकाल जेकर बहितर न हूंदो त यकीनन ही रोड रस्ता ही सिरूं हे कम जा न आहिनि। सो उन जे लाइ नेकाल जी अशद ज़रूरत आहे ऐं असां वरी बि उन्हनि खे अपील था करियूं त पहिरीं नेकाल जी नेकासी चङे नमूने कराई वञे। मोरो आवाज़ चैनल वारनि दोस्तनि आवाज़ उथारियो शहर जे तरक़ियाती कमनि लाइ, जंहिंमें हींअर शहर में मेन रोड ते पेवर लॻी रहियो आहे, जंहिंमां असां शहरी तमामु मुतमिन आहियूं। हींअर तव्हांजे मौजूदगी में तव्हां वेठा हुयो त एक्सीएन साहिबु ऐं असिस्टेंट इंजीनियर ॿई वेठा हुआ, उन्हनि ॿिन्ही खे पाण जो हिन महिल चयोसीं घिटियुनि जी विज़िट कराईसीं थोरो देरि पहिरियां जेके, त उहे जेके पाड़नि महलनि में गलियूं आहिनि कुझु रहियल उहे बि थींदियूं ऐं मां सम्झां थो त विदिन 6 या 7 मंथ में जेतिरियूं बि मोरो जूं गलियूं आहिनि तक़रीबन सभु ठही वेंदियूं इंशाअल्लाह। बांदी रोड जीअं त माज़ीअ में बारिशुनि में तमामु उनजी सूरत हाल ख़राबु रही आहे, हिन महिल उते कमु हली रहियो आहे, रोड जो बि नाले जो बि। हिकिड़ी टीम जेका आहे उहा आहे जेका ठाहे पई मेन होल वग़ैरह पाइप वग़ैरह, ऐं ॿी जेका टीम आहे उहा पेवर लाहे पई, पेवर लथो पियो आहे। इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में इहो बि कमु कंप्लीट थी वेंदो। असांजी कोशिशि हूंदी त बारिशुनि खां पहिरियां इहो कमु कंप्लीट कयूं। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।